नाज़रीन कंदकोट में आम ख़बर है जो गांव से शेयर कयूं पिया। कंदकोट लगो रात देर से रेंजर्स ऐं कश्मीर पुलिस जो ॾोहारी खादिम भयो जंहिं ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन कश्मीर पुलिस पारां 3 ॾोहारी ज़ख़्मी करण जी दावा। ज़ख़्मी की ॻोल्हा जारी है। मिली ॼाण मूजिब ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस ऐं रेंजर्स जो दाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दुरानी महाराज कच्चे में खादिम भयो गैंग खिलाफ़ पुलिस ऐं रेंजर्स जो ऑपरेशन रात देर ताईं जारी रहो। ऑपरेशन दौरान फायरिंग की ॾेवट में पुलिस ऐं रेंजर्स पारां 3 ॾोहारी ज़ख़्मी करण की दावा कई हुई है। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। तंगवानी भरपासे में बदमनी जो राकास जाफराबाद रोड तां हथियारबंद नाथा ट्रैक्टर ड्राइवर ऐं ॻोठाणो जा रगमाल बणाए हथ पेर ॿधी सारियुनि जे अन सां भरियल ट्रैक्टर ट्राली समेत फुर करे फरार थी विया। ॻोठाणनि जो इंडस आहे तंगवानी लाड़ो वटे धरणो रोड ब्लॉक नारेबाज़ी सिंध बलोचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल। बलोचिस्तान जो क़बीलाई अॻुवाण अताउल्ला भुगटी बि हमदर्दी लाइ धरणे में पहुची वियो। बंगर भुगटी जे ट्रैक्टर ट्राली अन सां भरियल तंगवानी अची रही हुई त ॾोहारनि तंगवानी थाणे जी हद मोहब्बत लाड़ो वटि हथियारनि जे ज़ोर ते ड्राइवर अरबेलो मलिक ऐं हारी परवेज़ बखराणी खे रगमाल बणाए हथ पेर ॿधी अन सां भरियल ट्रैक्टर ट्राली काए फरार थी विया। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ तंगवानी।